असांजे मुल्क में जेतिरो कानून ते अमल थिए पियो या थिए थो इहो कंहिं खां लिकियलु न आहे। हक़ीक़त इहा आहे त असांजे मुल्क में क़ानूनी किताब ख़्वामख़्वाह वरिता या छापिया वञनि था, छो त उहे अॻु यूनिवर्सिटी जे दौरान ई पढ़िया वञनि था। उन बाद उन्हनि किताबनि ते मिटी जा तह चढ़ी वेंदा आहिनि, जेको इंसाफ़ न मिलण जो वाज़े सबूत आहे। ताज़ो क़तल थियल नौजवान सहाफ़ी नसरुल्लाह गडानी को पहिरियों नौजवान न आहे जेको मारिजी वियो हुजे। अहिड़ा केतिरा माण्हू बेॾोही निधड़कां थी मारिजी विया आहिनि, जंहिंजे क़ातिलनि खे कहिड़ियूं सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि उहे बि असां सां लिकियलु न आहिनि। आख़िर असांजे मुल्क में ईअं माण्हू मारण या माण्हू गुम करण वारो सिलसिलो बंदि नथा करे सघनि, त घटि में घटि एतिरो ई करियो जो उहे सिक्योरिटी इदारनि खे ई बंदि करे ऐं ॾाढनि माण्हुनि खे माण्हू मारण जा लाइसेंस जारी करे छॾियो। इन लाइसेंस जारी करण जो ॿियो कंहिंखे फ़ाइदो थिए या न थिए, पर उन मज़लूम माण्हुनि खे ज़रूरु थींदो त उहे घटि में घटि पुलिस ऐं कोर्टनि जे चकरनि में ज़लील थियण खां बची वेंदा। असांजे मुल्क जा आम माण्हू वीचारा अदालतुनि जा चकर काटे काटे थकिजी पवंदा आहिनि। हाणे इंसाफ़ कंहिंखां घुरनि, केरु आहे जो उन्हनि जी दांह ॿुधंदो। असां हिन मायूसी वारे आलम में हिकु भेरो ॿीहर सॻोरियुनि अदालतुनि ॾांहुं ई ॾिसी रहिया आहियूं ऐं उमेदु करियूं था त ईअं बेॾोही निधणको थी मारियल नौजवान सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे खून सां इंसाफ़ कयो वेंदो। उमर कोराई, मीरपुर, माथिलो।